अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यदनल हुसैन सिब्त रसूलिही व सय्यदश शुहदा वस्सलातु वस्सलामु अला जद्दिही व रसूलिना व सय्यिदिना व नबीना व शफीइना व नूरिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया वअला आलिहिल अत्किया व अस्हाबिहिल अस्फिया। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीदे करबला हैदरे कर्रार जो प्यारो शहीदे करबला मुस्तफ़ा जेखे खयूं पंहिंजे कुल्हनि ते प्यार मां फ़ातिमा ज़हरा जो दिल वारो शहीदे करबला छा करे इदरीस आजिज़ जी ज़ुबां उन जी सना थियो शहादत साण सौ भारो शहीदे करबला। ऐ बुलबुलानी गुंचे गुलज़ारे अहमदी सल्लू अला मुहम्मदिन वाले मुहम्मदी। सभी मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या
माशाअल्लाह ज़बरदस्त तमाम शौक़ में पढ़ियो है। अञा हिकिड़ो भेरो पर पोयां महले वारनि जो आवाज़ कोन थो अचे। अॻे महले वारा सुभान अल्लाह अहिड़ी सलात पढ़ियूं जो इंशा अल्लाह ताला वाह जो कारो मुंहुं थी वियो। हाणे सभई मिली करे वॾे आवाज़ सां पढ़ो अॻियां पोयां त या रसूल अल्लाह जो ज़िक्र थिए त बेड़ा पार। पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह इज्जत नहीं एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, सालियानी शुहदाए करबला कॉन्फ्रेंस रोशनुल उलूम में सवेर खां वठी हली रही आ। तकरीरूं नातूं कसीदा तवां ॿुधाहन तव्हांजूं दिलियूं ठरियूं हन। मां बि इंशा अल्लाह ताला मुख़्तसर टेम में कुछ गालियूं तवां प्यारन जी खिदमत में पेश करे इजाज़त वठुसि। अल्लाह खां दुआ है त रब्बी ज़ुल जलाल मुखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ॾे। मुंहिंजी ज़ुबान खे लग़्ज़िश खां महफूज़ रखे ऐं उहो कलमे हक़ तव्हां ताईं पहुचण में तव्हां असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जो ज़रियो निजात जो बणिजे। मिठड़ा कुरान शरीफ़ मां मुंहुं थोड़ो ईको घट करी साबिर अल्लाह खुश करे। जेके प्यारा अल्फाज मुबारक पढ़िया हन उन्हनि में अल्लाह ताला सुने नबी के चयो त मुझे हबीब तू चो। कुरान शरीफ में तकरीबन 300 खां मथे चंगी तरह 300 खां मथे लफ्ज़ आयो आ कुल जो। बहराड़ी में त मशहूरन अबा 4 कुल पढ़ो या वरी कुल पढ़ो। यो कुल जो लफ्ज़ इन जे करे उनखे चवंदा आहिनि कुल। मशहूर जेके कुल हन कुल या अय्युहल काफ़िरून, कुल वल्लाह, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। हाणे इते त कोन्हे पर कुरान शरीफ में 300 खां मथे कुल सीगा वाहिद मुज़क्कर मुखातब फेल अम्र हाज़िर मालूम काल यकूल जे बाब खां आयो आ। इन कुल जी माना चाहे वाहिद जो सीगो आ खिताब नबी साईं असां वा। अल्लाह से फरमायो मुझे हबीब तू चो। उलमाए किराम जेके बलागत जा माहिर हन उन्हनि चयो त हाणे कलाम अल्लाह जो आ। अल्लाह नबी खां पियो चवराए पाण चई छॾे बादशाह वा। अबा अल्लाह कंहिंखां डिॼे थो छा? अल्लाह कंहिंजो मोहताज आ छा? अल्लाह त मोहताज इलेह आ। खुदा जी तरफ माण्हू मोहताज हूंदा आहिनि। बेपरवाह रब्बा उनखे न के वडेरे जी परवाह, न के अमीर जी, न के डिक्टेटर जी, न के एमएनए जी, न के सरदार जी, न के जमींदार जी, बल्कि पूरी कायनात जी कुव्वत ऐं तसर्रुफ मालिक करीम वटा उन रब जो मदीने जे साईं खां चवरायो। इन में का त हिकमत हूंदी। हर के पंहिंजी हिकमत बयान कई पर कुर्बान वञा इमाम अहमद रज़ा सुणा तुंहिंजी ज़ुबान ऐं इश्क ऐं मोहब्बत तां साईं जुद हेॾे होॾे छो था वञूं। अचो मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह पंहिंजे नबी खां कुल जे ज़रिए छो पियो चवराए। चओ सुभान अल्लाह। हथ खणी चओ सुभान अल्लाह। अॼु त वॾे जज़्बे में हो।
आला हज़रत फरमाया तो कुल कह के अपनी बात भी मुँह से तेरे सुनी, पंजी गाल तुझी जुबान। फरमाया तो कुल कह के अपनी बात भी मुँह से तेरे सुनी, इतनी है गुफ्तगू तेरी अल्लाह को पसंद। अल्लाह ताला फरमायो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ओ मुझा हबीब तू पंजे उम्मत खे चओ ला असअलुकुम अलैहि अजरन, तहां खां मां इन नबूवत जे पैगाम पहुंचाइण ते को बि अजर नथो घुरावैं। मां तव्हां खे अल्लाह जो तारुफ करायो। अवां गुमराहन ऐं बेदीनन में हुयऊं, अवां खे मां रब करीम जी मारिफत ॾिनी। बुतन जे इबादतुन खां अवां खे निजात ॾियारी, शिरक ऐं बिदअतुन खां अवां खे मां मदीने जे मीर परे कयो। इन ख़िदमत दीन जे इवज़ में मां तव्हां खां कुझु बि नथो घुरां। माल न, मिल्कियत न, ज़मीन न, जागीर न, बी केशे जो सवाल कोने। मुंहिंजा हबीब तू पंहिंजे उम्मत खे चओ बस हिकिड़ो मां तव्हां खां सवाल थो कयां। अदा नबी घुरे वठो इंशाअल्लाह ॾींदासीं या न? वारे वा सुनियो छा घुरी नबी जो कुझु न, हिकिड़ी शइ असीं नबी तां जानियूं कुर्बान करण लाइ तैयार। ओ मौलाना गुलाम रसूल चयो त तुंहिंजे शान मथां थोड़ो आवाज बड़ी हल्को ही को कुर्बान नबी मां घोरिया बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। बड़े वा मौलाना फरमाए तुम महबूब खुदा जो ही अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा। सुभान अल्लाह। हिकड़ा शेर अहिड़ा अथव जो तई बुधी 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 चंदो से बोले सकाळे सदई वियो पड़ी मुंहिंजी शायरी हूंदी मां त आम माण्हू आहियां तव्हां चवंदो असांखे बि पढ़ी पर वलीअनि जी ज़ुबाननि में तासीर आहे। करोड़ भेरा ॿुधंदो न वरी दिलि चवंदी वरी ॿुधूं। फरमाए तुम महबूब खुदा जो आही अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा। सुहे तो खे लक़ब साईं तो नाए जुड़िया ही जहान नबी साईं हथ खणी चओ तुझे शान मथा। सुभान अल्लाह। असीं त जानियूं घोरियूं, असीं त ग़ुलामी ॾियूं, असीं त जरन जंगन में वञी मुनकिरन खे चऊं ओ मुनकिरो असीं मदीने जे मीर जे ज़ात ऐं सहाबा जे मथां हर्फ बर्दाश्त करण जे लाइ तैयार न आहियूं। असांखे गारियूं ॾियो, असांजे नसलनि खे ॾियो, असीं कुझु न चवंदासीं पर असांजो कल्ब मदीने जे साईं सां ऐं मुहम्मद जे यारनि सां प्यार आहे। इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾींहं में कब्र मां उथंदासीं त हक़ चार यार जा नारा हणी करे सुन्नी कब्र मां। सुभान अल्लाह। हक़ चार यार। असीं त जानन घुरण वारा, ये सिर्फ कुटी वारा मजनून न
गाल करण सोली हुंदी आ मैदान मल्हाइण ॾुखियो आ ॿुधो मदीने जे साईं चयो कुछ कोन थो घुराम हिकड़ी शे जो मूं तव्हां खां सवाल थो कयां हिकड़ी शे जो साईं क़िबला केड़ी फरमायो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा मुझे मिटन जी मोहब्बत थो घुरां मुझे माइटन सां मोहब्बत कजो हाज़िर मुझा साईं तफसीर कबीर में अल्लामा फखरुद्दीन राज़ी लिखियो तो जॾहिं इहा आयत लथी त सहाबन जो क़िबला असीं त जानियूं ॾियूं तव्हां जो चओ था त मुंहिंजे क़रीबन सां मोहब्बत कयो त क़रीब केर आहिनि तव्हांजा केर आहिनि जिन सां असांजे मथां मोहब्बत करणु फर्ज़ वाजिब आहे लाज़िम आहे पाण फरमायूं अली शेरे खुदा साडा मुश्किल कोशा है अली देंदे दर तों पे बन दे वली है दर्जा हुबदार पढ़ाईदा कटलू न पढ़न कटलू न साडा मुश्किल कोशा है अली देंदे दर तों पे बन दे चौ चौ साडा मुश्किल कोशा है अली जेंदे दर तों पे बन दे ओते दर्जा वली कीवे पावे जेते मोहर अली साईं न लावे भंग वारे के केड़ी खबर है शराब वारे के केड़ी खबर है मैखाने वारे के केड़ी खबर है चरसी के केड़ी खबर है ओए त गंद वात में पिवा बस पहजन चरस खानन के बचाइण ला अली जो नालो वठी इस्तेमाल कंदा अली जो शार अहले सुन्नत वाला फरमाए थो ओते दर्जा वली कीवे पावे जेते मोहर अली साईं न लावे ओते बनदा है आकर वली जने चौखट अली दी मली साडा मुश्किल कोशा है अली जेंदे दर तों पे बन दे वली चौ 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 साडा मुश्किल कोशा है अली चौ वडेरा साडा मुश्किल कोशा है अली जेंदे दर तों पे बन दे सोने मदनी अली को बुलाया आया है दर ते खैबर उड़ाया सुभान अल्लाह जमात रसूल के थी अहल बैत अली जे मोहब्बत ते खुश थे सोने मदनी अली को बुलाया आया है दर ते खैबर उड़ाया मारी खैबर दे दरते अली जेंदे दर तों पे बन दे वली साहबन चयो साईं क़िबला असां खे ॿुधायो न असीं कंहिंसां मोहब्बत कयूं कैसा प्यार कैसा उल्फत कैसा नीह रखूं पाण फरमायूं अली चओ अली चओ चओ अली जोर सां चओ अली हैदर अली मुश्किल कुशा अली फातिह खैबर अली ऐं मुनकिरन खे टोटा चबाईंदड़ अली शेर अली दिलेर अली अली हैदर सां मोहब्बत कयो ऐं क़िबला ॿियो कंहिंसां कयूं फरमायूं मुंहिंजी न्याणी सैयदा फातिमतु ज़हरा सां नवा वली मोहम्मद वारो उहा फातिमतु ज़हरा हूंदी जॾहिं मदीने जे साईं जे दरबार में ईंदी सरकार उथी बीहंदा जे नबी अला अर्श वारा फर्श वारा दुनिया जे नबी ला हैरान
उन नबी जे न्याणी जी अजमत निहार, शान निहार, मकाम निहार, इज्जत निहार, रफात निहार, बुलंदी निहार, दर्जो निहार, नबी वट इज्जत निहार। जरा खातून जन्नत ईंदी मदीने जा साईं उथी भी हंदा पंहिंजी न्याणी खे चुमंदा ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजी न्याणीअ खे सुंघंदा। सुंघंदा घर वारनि जो साईं सुंघो था न्याणी खे। फरमायूं इन न्याणी मुंहिंजे ख़ातून मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह सुभान अल्लाह। उलमा लिखियो खिलंदी ईअं लॻंदो हो ॼण मदीने जो साईं पियो खिले। घर में पुठीरी वेठी हुजे ईअं लॻंदो हो ॼण मदीने जा साईं वेठा आहिनि। सरकार फरमाए फातिमा तू बदअतु मिन्नी, फातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे। फमन आदाहा फ़क़द आदानी, जे उनखे ईज़ायो उन मूंखे ईज़ायो। टुकड़ो चयूं इन्हीअ जे करे जो टुकड़ो ही जिस्म जो ही टुकड़ो आहे न, ही बि टुकड़ो आहे, 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 ही बि टुकड़ो आहे। टुकड़े खे जॾहिं दर्द थींदो हिकिड़े खे न सॼे जिस्म में दर्द थींदो। पाण फरमायूं फातिमा ये मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो अथव। पाण फरमायूं उन फातिमा सां मोहब्बत कयो, अली हैदर सां, खातून जन्नत सां, इमाम हसन सां, इमाम हुसैन सां। अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा अलवरा है। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुदा तव्हां खे मदीने मोकिले हाणे त भला सुभान अल्लाह। आमीन आमीन। वाह वाह। मां उन ॾींहुं शहदाद कोट ॾे मूंखे चयोसीं तव्हांजो वाल साहिबु 1999 में तकरीर कई, चई मां ख़ुदा मदीने मोकिले वेची। मां उन साल आमीन चई। रब मूंखे महफ़िल जे बरकत सां हज नसीब कयो। सो हाणे हे महफ़िलूं आम कोन्हे, अलाह कंदो इंशाअल्लाह वागूं वरंदियूं। अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा उलवरा है। अल्लाह 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 अल्लाह। साईं ताज महमद जो रूह कब्र में तव्हांखे दुआ कंदो हूंदो त हे ॾिसो आशिक के पिया चवनि अल्लाह 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 नबी का घराना ये घराना वरा अलवरा है। इसमें हसनैन है सैयदा है, इस घराने में मुश्किल कुशा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शायर जी या तमन्ना मूंखे ॾाढी वणंदी आहे। शायर तो जब मां मौलवी बयां, मुफ्ती बयां, हाजी बयां, मां मरी वञा न पोइ मुंहिंजे क़ब्र ते ईअं न लिखिजो मौलाना अल्लामा यगाना फहामा फलाना टीड़ा। साईं कुझु त लिखूं तूं आशिक ही चए थो हिकिड़ी शइ लिखिजो, हिकिड़ी शइ मुंहिंजे क़ब्र ते लिखिजो। कहिड़ी लिखूं? चए थो कबे इश्क कहूं नमाजी, अरे मैं हूँ उनकी हिमायत पे राजी। अदम मेरी तुरबत पे मेरी मुंहिंजी बि तमन्ना वाजे तुंहिंजी बाहे त चइजां मेरी तुरबत पे मेरी बरकत पे लिखना ये आशिक पंजतन का ये अदना गदा है। सरकार फरमायो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती, टे चक्र चयो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती, उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती। मां तव्हांखे मुंहिंजे अहल बैत जे बारे में ख़ुदा यादि थो ॾियारियां, अल्लाह खे यादि कजो, मुंहिंजे बच्चनि जो ख़्यालु कजो। टे चक्र कयूं, टे चक्र। ॿुधो वरी बुखारी शरीफ़ में असर मरवी आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां कंहिं पुछो साईं दुनिया तू नबी साईं सां गॾु रहे मक्के में
मदीने में, गार में, दुनिया जी हर खिते में तो मदीने जे साईं सां सोहबतूं कयूं। असांखे ॾस ॾे, वाट ॾस, नुस्ख़ो ॾस, तरीक़ो ॾस, वज़ीफ़ो ॾस त असां मदीने जे साईं खे राज़ी कयूं। अॼु नवां वली मोहम्मद वारो उहो वज़ीफ़ो नुस्ख़ो जेको मुस्तफ़ा खे राज़ी करण लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾसियो। पाण फरमायूं उरक़ुबू मुहम्मदन फी अहल बैतिही, जे चाहियो था त मदीने जो साईं राज़ी थिएव, सरकार जी खुशनूदी मिलेव त ॿिए दर तां कान मिलंदव। अहल बेतन खे राज़ी कयो, जंहिंसां अहल बेत राज़ी थी वेंदा तंहिंसां मदीने जो साईं बि राज़ी थी वेंदो आहे। आल बेद त सब शान वारा, पर मुझे वाल साईं मुफस्सिर कुरान चयो फरमाई त जंहिं जी जलमा ओ हुसैन ॼणियो उन मां उखे मुंहिंजो सलाम आहे। सुभान अल्लाह। सब 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 पढ़ो। आया हो साईं जे महफिल में मूला गुण आया हो, जे जी जलमा ओ हुसैन ॼणियो उन मां उखे मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुंहिंजो सलाम। बेशक आ भला रोबे हद घर जे घर में जा ओही दिल पर। हथ में देखड़ी जो सुभान अल्लाह। शीयन के खबर पे अहल बेत जा हकीकी हुबदार ही है। बेशक अफला रोबे हद घर जे घर में जा ओही दिल पर जे जा एक सुलू ही शरफ मिलियो। ओ हाजी वांजन ॾिस उन जा एके मुंह जो सलाम आहे। अञा वरी टेम विवाह जी हींअर तो वांच ॾिसे। ओ मुंहिंजे वालिद साहब हिकिड़ी खे चयो तकरीर कर फ़क़ीर निंड लॻ चईसि तव्हां जी त ख़ुदा निंड पिटाई असांखे त छॾियो त निंडूं कयूं। सो हाजी बि चयो साईं मोरी साहब हर रोज़ पिया जागर चओ सुभान अल्लाह। खुशबू कर लाउड खे बिल्कुलु नज़र थी लॻी किरियो पए वीचारो। खुशबू बणजी वियो सारो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। हुसैनियत 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 जिंदाबाद जिंदाबाद। खुशबू बणजी वियो सारो घर जॾहिं ओ पे सोहणू दिल पर जॾहिं सुहणू सर हो वाह हलियो उन वाह खे मुंहिंजो सलाम। बेशक छा भाग भला उन जा नवा वली मंदवारो महबूब जुमिया हा चप उन जा। सुभान अल्लाह। बड़े वा सोना हुसैन तुंहिंजा बख्त कायनात जो सरदार जंहिंजा चपचमी। बेशक था भाग भला उन जा महबूब जुमिया आ जप उन जा इदरीस उन्हनि जी महबत लव ऐं लगा के मुंह जो सलाम। अरे वडेरन के भी सलाम करे, अमीरन के करे। अज मदीने जे साईं जी न्याणी ते सलाम कर। जाओ जे जी जलमा ओ हुसैन ॼणियो उन मां उखे मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुंहिंजो सलाम आहे। सुभान अल्लाह। अञा इमाम हुसैन
मदीने में जाओ ना है 5 शाबान ते विलादत थस उन खां पहिरियां सरकार मदीना जी चाचिया हजरत अब्बास जी घरवारिया वहा मदीने जे साईं वट आई अजे अर्ज कई ओ दिलबर हबीब रात मु बुरो ख्वाब ॾिठो फरमाए बुधा बुरुआ बुधा बुरुआ बुधा बुरुआ बुधा बुरुआ फरमाए बुधा त सही अर्ज थी करे हबीब ॾिठुम अवा जे जिस्म जे टुकड़े के कटी मुझे हंज में रखियो थन मां फरमायो चाची बुरो ना है चंगू ख्वाबा साईं मां समझ सकन की चंगू फरमायो इंशाअल्लाह मुझी न्याणी खातून जन्नत पेट सावा पुट जणी दी उन वहाबिन जे मोते इन हदीस दांगी चंगी तरह मलिया वहाबी चंदन नबी के इल्म पेट वारन जो कोने को चाचा ये हदीसों सही सनद सा किताबन में मौजूद है मदीने जा साईं पिया फरमाइन ओ चाची मुझी न्याणी फातिमा पुट जणी दी तुझे झोली में ईंदो ओ हुसैन मुझे दिल जो चैन कल्ब जो करार अंदर जो उजार रूह जी राहत दिल जो ठार शहीदन जो सरदार जेको मने ते जो बेड़ो पार जेको न मने सो जलील ख्वार दीन का फरार आहे गद्दार उन हुसैन जी आमद का पहिरियां मदीने जे साईं इमाम आली मकाम जे आमद जी बिशारत ॾिनी 5 शाबान जी तारीख़ मदीने जा साईं मस्जिद में वेठा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अदा किथे वेठा आहिनि हाणे वरी सूफी थियो आहे मस्जिद मंदिर मस्जिद जट के जाए जा मस्जिद के मंदिर सां कढी ॿुधो कायनात जे टोटल जाहिलन खे चैलेंज जा सजी जिंदगी नबी साईं जी ओताक नहीं मेहमानन सां पाण किथे मिलंदा जाओ मस्जिद में ॾाढा गाला जोर सां गाला मस्जिद में पढ़ाईंदा किथे हा मस्जिद में सहाबन सां सबक किथे ॾींदा हा मस्जिद में उलमा जी रहनुमाई किथे कंदा हा मस्जिद में वफ़द किथे ईंदा हा मस्जिद में किथे मस्जिद किथे मंदिर असी जो जहान पंहिंजो आ तुंहिंजो जहान अहिड़ो सटजंदे क़यामत जे ॾियारे जॾहिं ख़ुदा जा कहरी मलाइक कुटींदई अहले सुन्नत वारा चंदन मस्जिद इमाम अहमद रज़ा अल्लाह पढ़ो सजी जिंदगी बुजुर्ग मस्जिद में सिद्धो पैर रखे न हलियो पब रखे हलंदो पब समझो था न ही अॻियूं सो त किथे मस्जिद जी बेअदबी नथी पई ऐं हे वरी शेर पढ़ी चए मस्जिद मंदिर इहो जाहिलनि जो तरीक़ो आहे जॾहिं इमाम हुसैन ॼमे पियो उन टेम ते मदीने जो साईं मस्जिद में अचे के न्यापो ॾिनो तुंहिंजे न्याणी जे हवेली ते पुट ॼाओ थई तुझा ही मुझा नबी उठा हाय इस सूरत नू मैं जाना खा साबिर आवाज खोली से जाना खा जाने जहाना खा तहां थोड़ो ख्याल कजो जॾहिं नबी से अचन पिया उहो मंज़र सोचे पढ़जो इस सूरत नू आयो सभई नात खान पर जॾहिं छॾियो पकाई इस सूरत नू मैं जाना का जाना जाने जहाना का सच आखा रब दी में शाना का जिस शान तू शाना सब मुख चन्न बदर शाशा नी
से चमके लाट नूरानी है काली जुल्फ ते अख मस्तानी है मखमूर रखी हनमद बरिया सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इस सूरत नो में जाना खा के जान जहाना। इस सूरत नो में जान आखा जाना खा जाने जहाना खा। अल्लाह हाथ खड़ी जाओ अल्लाह सच आखा रब दी में शान आखा जिस शान को शाना सब बने थे मेरे अली के थे तेरी सनाम। बेशक सुभान अल्लाह है सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जा लड़ियां सुभान अल्लाह। मदीने जा साईं पंजे हवेली मुबारक ता निकता डायरेक्ट खातून जन्नत जे घर में आया फरमायूं अरुणी इब्नी मादा समेत ओके मुझे पुत्र ॾेखारियो नालो छा रखियो अथवसि पुत्र ॾेखारियो मुझो पुत्र मूंखे ॾेखारियो। जी साईं जी खणी आया शहज़ादे खे इमाम हुसैन नंढड़ो आहे सरकार खे अची हथ में ॾिनो मदीने जा साईं खयो फरमायूं नालो छा रखियो अथवसि अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे चयो क़िबला हिन जो नालो रखियो अथऊं हर्ब। हर्ब जी लुग़वी माना है जंग करण पर कदे कदे मस्दर फेल हुंदी इस्म फाइल जे माना में इंदिया माना जंग कंदड़ जी अरबी में जेबो न ज़ैदुन अदलुन ज़ैद अदल करना छा मतलब माना ज़ैद अदल करे 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 अदल बनजी वियो। ये जडह इमाम आली मकाम जे यमन जे टाइम ते हजरत अलीउल मुर्तज़ा चयो मां बि जंगी जवान आया ही मुझो पुत्र बे जंगी जवान थींदो। पाण फरमायूं तन हींअर मूं वटि जिब्रील आयो आहे उन जिब्रील मूंखे चयो ओ दिलबर तुंहिंजे न्याणी ख़ातून जन्नत जे घर में पुत्र ॼाओ अथई वॾे जो नालो हसन इन जो नालो हुसैन। हुसैन हुसैन चओ हुसैन चओ हुसैन चओ हुसैन इन जो नालो हुसैन। बीबी उम्मुल फदल थी चए सरकार मुखे शहजादो ॾिनो खयुम दिल खुश थी थोड़ी देर खां बाद में ओ शहजादो मदीने जे साईं जे हंज में जो ॾिसां सरकार उन हुसैन जे कॾहिं चप्पल ते चुमी ॾियण कॾहिं अखियुनि ते चुमी ॾियण कॾहिं कंध ते चुमी ॾियण चुमी ॾींदे 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 चुमी ॾींदे 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 आस्ते जो नज़र खणी विझां त मदीने जे साईं जे अखियुनि में लुड़क पिया हलनि। मां चयो दिलबर भला बच्चा खण ॿाहिर रोबो त कोन्हे को अवां बच्चा खणी रोई रहिया हो। पाण फरमायो चाची जिब्रील मूंखे ॿुधायो आहे त जे कंध ते हुसैन खे चुमियूं पियो नी इहो कंध करबला जे मैदान में शहीद थींदो। रहमत जा गोढ़ा पिया वसन लुड़क पिया हलन अम्मा खातून जन्नत खे ख़बर अली मुर्तज़ा शेर खुदा खे ख़बर इमाम हसन खे ख़बर इमाम हुसैन खे ख़बर त मां शहीद थींदुसि
पर उन्हनि कॾहिं बि पिटको न कयो, उन्हनि मातम न कयो, उन्हनि रड़ न कई, उन्हनि दाह न कई, उन्हनि सीना न कुटिया, छो त उन्हनि खे मदीने जे साईं जी हदीस याद आ। सरकार यते फलैस मिन्ना, जेको सीनन खे धक हणे, मुहन खे धक हणे, गला फाड़े, असां मां नाहे, असां मां उहा जेको चवे या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि। थकजी पिया हो जा, सवेर खां वेठा हो, शाबाश अथव। इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेटाई तर्जमानी कई तो सब्र आई शुक्र के हथ कयो मुहार, प्री अची पाण पाणी बददुम पट्टियूं। यजीद जॾहिं तख्त ते वेठो, उनखे कुछ माण्हुनि मां ख़दशो हो। अब्दुल्ला बिन ज़ुबैर, अब्दुल्ला बिन उमर ऐं टियों इमाम हुसैन, ए मूंखे वोट कोन ॾींदा, मूंखे मञींदा न। मदीने में इन्हनि जी रहाइश हुई। गवर्नर वलीद के यजीद न्यापो कयो, इन्हनि माण्हुनि खां तूं मुंहिंजे लाइ बेअत वोट वठ। अब्दुल्ला बिन ज़ुबैर बि मके हलियो वियो, अब्दुल्ला बिन उमर बि मके हलियो वियो। इमाम हुसैन मदीने में आ, मस्जिद नबवी में निमाज पे पढ़ी के अचे न्यापो नुस्तई गवर्नर तव्हां खे याद कयो आ। साईं जो तूं हल, मां चवंदो पाण पंहिंजा कुछ साथी वठी गवर्नर हाउस में आया, बाहर साथिन के बिहारियों, पाण फरमायूं त मूंखे ख़दशो आ, हज़रत अमीर मुआविया दुनिया तां लाडाणू करे वियो आ, यजीद उन जे तख्त ते वेठो आ, गवर्नर मूंखे इन जे लाइ घुराईंदो। अंदर जो गवर्नर घुरायो, अर्ज़ कई सुण अमीर मुआविया साईं दुनिया तां हलिया विया, पाण हज़रत अमीर मुआविया जी ताज़ियत कयूं। दुश्मन जी ताज़ियत कभी ॻाल्हायो कोन था, बता ताना वली मंदर सखी हुजो भली, पर ताज़ियत मुनकिर जी कभी, दुश्मन जी अहल बैत जो दुश्मन हुजे त साईं छो पियो चवे। अमीर मुआविया साईं ते तन करण वारो ताजे मुंह में हिकड़ो ही दलील मोचड़ो खोड़ा, केड़ो त इमाम हसन हजरत अमीर मुआविया जे हथ ते हथ रखे बेअत कई। इमाम हसन ज़ालिम जे हथ ते हथ रखंदो, बेदीन जे हथ ते हथ रखंदो, शीयन जा किताब भरिया पिया। जॾहिं इमाम हसन बेअत कयसि त इमाम हुसैन बि उथियो, हथ ते हथ रखे हजरत अमीर मुआविया जी बेअत कई। हजरत अमीर मुआविया के मञी के चयो हुसैन अमीर मुआविया जी बेअत कीअं थो करी। चई जंहिंजी बेअत मुंहिंजो भाउ हसन करे मां न कयां। सॼी ज़िंदगी कॾहिं ॿुधो त को शीअन इमाम हसन जो जलसो रखियो हुजे? छो नथा रखनि? कोई हिकिड़ो इश्तिहार ॾेखारियो। असल में उन्हनि खे डब्बा त असांजा पोल पधरा थी पवंदा, असां वारा कम ज़ाहिर थी पवंदा, असां वारा प्रकार ज़ाहिर थी पवंदा। ॻाल्हि मां ॻाल्हि न निकिरे। हज़रत अमीर मुआविया जी ॻाल्हि ॿुधाए, चई सही हाणे यजीद तख्त ते वेठो आ, उहो तो तव्हां खे पैगाम ॾे तव्हां यजीद खे इमाम मञो। पाण फरमायो यजीद पलीद
मां हुसैन पाक आहियां असांजी बारे में कुरान इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अलकुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा पाक पलीत जे हथ ते हथ कीअं रखंदुसि वोट ॾीस न ॾींदुसि उते मरवान वेठो उन चयो वोट के को ॾींदे के को न मञी तूं हथ कीअं न रखंदे पाण फरमायूं ओ कमीना तूं चुप करे वे तू मुखां वोट वठाईने तू मुझी बेअत वठंदे साईं पैसा साईं माल अज मानू पैसन जे करे माल जे करे दुनियावी लालचुन जे करे अलम पिया हण पहिरियां घरन ते अलम कोन हाणे अलम लगी विया अरे तुंहिंजो पीउ सुन्नी ॾाढो सुन्नी पर ॾाढो सुन्नी तड़ ॾाढो सुन्नी तोखे किथां बला लगी आहे खीसे में पैसो पवई या यारी न निभा अरे निभा त मदीने जे शहनशाह सां निभा कट्टर सुन्नी मिट्टी पालीसी न कर गैरतमंद रहंदे हिन जहान में भी बेड़ा पार अगे जहान में प्रभु तुझा बेड़ा पार कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुसैनिया हुसैनी तो तू शियन जो निशानी वण वो शियन जब घणा कम न सब कंदो तो वो कम लही विंदो सब वठो न कम बस हिकड़ो कम दा वठो बियो छो न केर चे सुनन के केर हक जो कलमो चे और नवाब अली मोहम्मद वारो हुसैन दिलेरा चवेस तो सही पैसा आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी पान फरमाए चुप करे वे तो के सुनाना तुम अरे मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी सुभान अल्लाह हाणे मां मदीने में न रहंदुस मदीने के छॾियां थो अहल बेतन के तैयार कयूं पान पंहिंजे नाने जे मज़ार ते आया उते इजाज़त वठण लाइ इजाज़त घुरंदे घुरंदे पंहिंजे नाने जे मज़ार जे साम्हूं इमाम अली मक़ाम खे निंड अची वई अखियूं जो बूटीन निहारीन त मदीने जा साईं बीठा आहिनि अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्र व अजर दुआ पिया कन मौला मुझे हुसैन के सब्र भी दे अजर भी दे इजाजत वठी पंहिंजे अम्मा जे मज़ार ते आया उतां खां मक्के में आया व मन दखलहु कान आमिना हरम शरीफ जे हुदूद में जेको ईंदो अमन में हूंदो मक्के में हज जे टेम ताईं इमाम अली मक़ाम उन साल जे हज जो खुतबो पाण ॾिनो इमामत पाण कयो कूफिन ख़त लिखण शुरू कया एकड़ी रिवायत में 150 खत एकड़ी रिवायत में 1200 खत शियन जी रिवायत में 12,000 खत हाणे असा के मुल्ला हुसैन जा कातिल मुल्ला हुसैन जा तो किथे भी सुल्फी चिकी उन टेम ते तो किथे भी कूंडे नंडे में मरियो पे जान टेम ते खुद शीयन जो किताब तज़किरे चहार दा मासूमीन मशहूर नालो तस जलाउल उयून उनमें मुल्ला बाकिर मजलिसी तो चए खत खोलियो मूं वटि मोबाइल में बुन किताब जो सुफ़ो मूं कढी छॾियो आहे उन मुल्ला बाकिर मजलिसी लिखियो आहे त उन टेम ते इमाम अली मक़ाम खे जन जन ख़त लिखिया उन पंहिंजनि ख़तनि में लिखियो असीं तुंहिंजे बाबे अलीअ जा शिया आहियूं
असी तुझा हुबदार असी तुझा शिया साईं जल्दी कर असाने अच साईं साईं जो छड़ियो ॿियो जो साईं 1200 खत अंदाज़ो हणो तुन दौर में TCS कान पोस्ट ऑफिस कान 1200 कूफे खां खत अचन हिकड़ी रात पाण पंहिंजी हवेली ते आराम फरमान रात जो टाइम दरवाजे ते ठक ठक थिया आवाज आयो हुसैन कूफे का आया हूं पाण दर खोलियो एकड़ो हमरा खत खणी आयो उन खत में लिखल वसी तुझे अली जा शिया हूं हुबदार हूं लोकर हूं असानी नहीं दे यजीद हाकिम क़यामत जे ॾींहुं असी तुझे नाने मिठे मोहम्मद के दाह ॾींदासीं बेटे फरमाया कूफे न कागज लिखियो विजी विच अल्लाह असी ताबे तुझा तू असा जो शाह है करहे दे आओ तख्त ताबे तुझे बार मशवरो करे हजरत इमाम मुस्लिम के मोकलियूं इमाम मुस्लिम कूफे में आयो परे ॾींहुं 40,000 माण्हुनि हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते हथ रखे बेअत कई मुरीद थिया हथ पिया चुमन जूता पिया खणन निमाज़ पोयां पिया पढ़न होॾे यज़ीद खे ख़बर पई उन बसरे जो गवर्नर हो इब्ने ज़ियाद उनखे हटाए जीअं तूं कूफे वञ उन कूफे जे शहर में माण्हू इमाम हुसैन जे पोयां लॻी पिया आहिनि और इब्ने ज़ियाद कूफे में जन आयो सभनी माण्हुनि जा वॾा वॾा सरदार पंहिंजे हुक्मरान वारे घर में घुराए उन्हनि खे नज़र बंद कई इमाम मुस्लिम 40,000 माण्हू वठी गवर्नर हाउस जो घेरो कयो आहे जे इमाम मुस्लिम चाहे हा उन टेम ते उन इब्ने ज़ियाद ऐं उन जे फौजन खे माराए त माराए सघे पियो पर जेतो सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मूं हाणे पिरी अजे पाण पाणी बददुम पट्टियूं इब्ने ज़ियाद जो ने माण्हू 40,000 हन मुंहिंजा त फौजी कोन्हे मूंखे त मारे विझां वॾेरनि खे चई वॾेरनि खे अॼु बि जेकर के मौलवी ग़रीब सां टक्कर खाईंदा त वॾेरनि खे मोकिलींदा अड़े मौलवीअ खे झल पइजे की त दीन जे मसइले तां हटी वञे वॾेरनि खे चई तव्हां वारा जेके माण्हू आहिनि न इन्हनि खे झलियो मारींदो सांव बच्चन खे सारींदो सांव ओहे वॾेरा मथे चढ़ी बीठा को भा को सोट को मिट को माइट को अजीज को पुट उन्हनि खे चयूं जल्दी भॼी जान छॾायो 40,000 माण्हू गॾा पर जॾहिं सरदारनि ऐलान कयो आहे 40,000 माण्हुनि मां वञी 500 माण्हू बचा बेटे फरमाया फिरिया पसी पीण करन खीर चखियो दुनिया कारण दीन विञाए विलाथिया मगरिब जे निमाज़ जो टाइम थियो इमाम मुस्लिम 500 माण्हुनि खे चयो हलो भला जामे मस्जिद में निमाज़ पढ़ूं अॻियां इमाम मुस्लिम बीठो निमाज़ पढ़ाई जॾहिं निमाज़ शुरू कई 500 ॼणा हा पर जॾहिं सलाम हणाई हिकिड़ो बि कोन हो रात जो टाइम कूफे जे शहर में इमाम मुस्लिम अकेलो पियो घुमे दरनि ते वञे त माण्हू पाणी न पिया प्यारीन दर न पिया खोली वींदे 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 हिकड़ी पोड़ी खे ॾिठो वाह हिकड़े दरवाजे ते दर खोलियो वेठी पाण फरमाए पोड़ी अॼु पाणी त प्यार साईं केर पर मैं इमाम मुस्लिम आया जे थी साईं मरहबा हली करे आए अंदर
अंदर हली वे तुझी गुलामी दिया अम्मा ब्या तमनु दरब नथा खोलीन रात जो टाइम ओल पोड़ी जो पुट थक जी टुट जी आयो भलन पुछा ढिला ढिलन पुछा भला युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य तफसीर लिखियो तो के नेक मानू आलिम फाजिल बुजुर्ग वली औलाद वरी एड़ो जो खुदा पनाह दे के वरी गरीब किस्म जा मानू औलाद वरी नेक उन छोकरे पुछ समा कीरा अब्बा असां जा त भागन अज मदीने जे साईं जे खानदान जो फर्द मेहमान इमाम अहमद रज़ा जो बे हसन रज़ा बे इजाजत इनके घर जिब्रील भी आते नहीं अरे कदर वाले जाग जाग कदर वाले जानते है जो शान अहले बैत सुभान अल्लाह अहले बैत जी मोहब्बत वारी पुत्र दिल में सोचो ही त उहो इमाम मुस्लिम जेते इब्ने ज़ियाद इनाम रख रहा हुआ सुबह जो वञा इन इब्ने ज़ियाद जे लश्कर के वठी इमाम मुस्लिम के इब्ने ज़ियाद जे हवाले कया इमाम मुस्लिम फजर पढ़ी फजर जो पढ़ियो 70 फौजी घर के फिरी गया साईं बाहर निकलो साईं बाहर निकता तलवारूं हलायूं तीर हलायूं पाण फरमायो मां दिलेर आहियां अली जो शेर आहियां हैदर जी औलाद आहियां मैदान ते तलवार खणी निकरी पिया उहे 70 ॼणा भाॼो कड़ पइजी वियन हिकिड़े ज़ालिम इमाम मुस्लिम जे पाक चप्पल मुबारक में तीर हयो तीर जो है पाण उन पोड़ी के चयूं अम्मा पानी तॾे पानी जो वतूं तो सॼो गिलास रत में भरजी फरमाए लगे तो हिते नसीब ना है इमाम मुस्लिम के गिरफ्तार करे इब्ने ज़ियाद जो जी अचे सिर कलम कजोस जेनी इमाम मुस्लिम जी शहादत पई थे उन खां पहिरियां इमाम मुस्लिम उन कूफे वारन जी मोहब्बत ज़ाहिरी के ॾिसी हज़रत इमाम हुसैन के ख़त लिखियो हो त साईं वाके तुंहिंजा दीवाना इमाम हुसैन उतां निकिरी आया रस्ते में ईंदे ईंदे ख़बर पई त साईं इमाम मुस्लिम शहीद थी वियो उन मैदान ते पहुता जंहिंजे बारे में पिटाई जो त करबला जे पेड़ में खीमा खोड़िया वो झेड़ो यजीद न सामू जुम्बी जोड़िया मुंह न मोड़िया पसीता तरार जो जन के फरमाइन प्या छा पिया चवन ॿुधायां फरमाए तू के केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे सुभान अल्लाह सयाज के बटे सुभान अल्लाह जब पानी जो डुकणी वटा है तो सुभान अल्लाह चवनी नथा सुभान अल्लाह तोखे केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केरो ये जो नानू मोहम्मद आई बाबो अली अल्लाह जो शेर आहे मैं नहीं वाकिफ असा जे नस्ल खां आया शिमरा बहादुर असुल खां सुभान अल्लाह हथ खड़ी सुभान अल्लाह
बड़े वा सुन्नियो तहां जी अहल बैत सां मोहब्बत फरमाए तो नाही वाकिफ असां जे नसुल खां आया शिमरा बहादुर असुल खां बुधो फरमाइंदा असां दुश्मन के बे दुआ करता हूं वाह वाह सुभान बड़े वा सुनो हुसैन असां जो दुश्मन जे बुग़्ज़ रखंदासीं अरे दुश्मन मुजब असीं मुसलमान एॾा माशाअल्लाह दिल जा साफ़ असां जो बुग़्ज़ हूंदो असार कढूं खुदा अहल बैतन जो निहाल अरे मुझो नानू मोहम्मद रसूला अली बाबो ऐ मादर बतूला असा दुश्मन के बे जाओ जाओ असा दुश्मन के बेदुआ कदा हूं कद रखियो के सावेर नाहे तो के केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे सुभान अल्लाह वाह वाह करबला जे मैदान में खीमा खोड़िया हुर अॻियां बीही रहियो साईं अॻिते वञण जी इजाज़त कान्हे हज़ार माण्हू गॾु हस साईं जो मां त जंग लाइ आयो ई कोन ये खत ॾिस ये खत ॾिस ये खत ॾिस 1200 ये खत ॾिस ये खत ॾिस ये त सॼे लश्कर में बीठा असां सां गॾु बीठा असां सां गॾु मानियूं पिया खाइनि बा मुसलमान अल्लाह अल्लाह बा ब्राह्मण राम राम एड़ा त हर दौर में आहिनि न मुनाफ़िक टाइप माण्हू असां सां गॾु साईं साईं चयो हाणे मां छा कयां तव्हां सां बि गॾु मूंखे जो घुरायूं हाणे मां छा कयां साईं ख़ुदा जे रिज़ा ते राज़ी रहणो पवंदो इमाम आली मक़ाम 9 मुहर्रम जे तारीख़ ते उन्हनि तबला वॼाया दब 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 हाणे तबला केर था वॼाइनि ना ॾही करे सो रड़ पई पे तबला पिया वॼनि असीं हुसैनी हूं अरे तव्हां हुसैनी आहियो त क़ुर पढ़ो न ॻाल्हायो छो नथा दिले रहो ॻाल्हायो मुहर्रम महीने में पुछो न त करबला जे मैदान में तबला कंहिं वॼराया दुबला कंहिं वॼराया धमचर कंहिं वॼराया इहे यज़ीदन जा कम 9 तारीख़ ते तबलो वॼायूं पाण फरमायूं त 9 तारीख़ मां न निकिरंदुसि सुभाणे 10 मुहर्रम ते आशूरे जो ॾींहुं इन ॾींहं ते मां पंहिंजे रब सां मिलण लाइ तयारु आहियां सुबुह जो 10 जो टाइम थियो 10 मुहर्रम जी फजर इमाम आली मक़ाम पाण पंहिंजे जमातुनि खे पढ़ाई मैदान ते आया खत कढियो फलाना फलाना कंध हेठ की ओ फलाना कंध हेठ की ओ फलाना कंध हेठ की अरे तहां त असांखे खत लिखिया न सुञाणप रखो मूंखे नथा सुञाणो मां उहो हुसैन जंहिंजे बारे में मदीने जे साईं फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन अहब्ब अल्लाह मन अहब्ब हुसैन हुसैन मुआ मा हुसैन माया अल्लाह उन माण्हू सां मोहब्बत कंदो जेको हुसैन सां मोहब्बत कंदो सुञाणप रखो एॾो पाणी बंदि कयो ज़ुल्म कयो परदेदार न्याणियूं खीमन में वेठियूं पर मां हुसैन सखी आहियां वरी बि अचो अचण तहां जो कम
बख्शण मुझो कम झोली झरण तहां जो कम ॾियण मुझो कम वठण तहां जो कम अता करण मुझो कम नवाब अली मोहम्मद वारो केरा एतिरो सखी अबा जेको नंगन जा रस्ता रोके उन सां माण्हू खाइण बंदि कंदा आहिनि पीअण बंदि कंदा आहिनि ॻाल्हाइण बंदि कंदा आहिनि करबला जे मैदान में उन ख़ातून जन्नत जूं न्याणियूं आहिनि जेका कॾहिं बिना पर्दे जे पंहिंजे हवेली तां त कान निकिती पर जॾहिं दुनिया तां लाॾाणू पई करे हज़रत बीबी अस्मा खे थी चए अस्मा मां पर्देदार आहियां कॾहिं बिना पर्दे जे निकिती न आहियां जॾहिं मां दुनिया तां लाॾाणू करे वञा मुंहिंजे जनाज़े ते बि कंहिंजी नज़र न पवे उन बीबी चयो अम्मा मां हबशे में वई हुअसि हिजरत करे उते रवाज हो उहे माइन खे जॾहिं दफ़न करण वेंदा हुआ त माइन खे तख़्ते ते रखे पासे खां काठूं ॾेई मथे लिकाईंदा हुआ अव्हां जो जनाज़ो ईअं खणो पर मैं हा ईअं खणजो मूं ते त कंहिंजी नज़र न पई आहे पर मुंहिंजे कद बुत ते बि कंहिंजी नज़र न पवे उन ख़ातून जूं न्याणियूं अव्हां पर्देदार रोकियूं आहिनि पर वरी बि अचो 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 माफ़ी ॾियांव केरु न आयो बेटा चयो त हुर हली आहे इहो माझी मर्दानू सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी हुर हली आइयो माझी मर्दानू आया आशिक आग जो साईं जीअं पतंग परवानू शल राज़ी थे राज़ी थे बारे वसाई सोना सैयद अब्दुल लतीफ फरमाए तो चल राजी थे रसूल रब जो साईं नबी तो नानू ही सिर सामानू माता घोट मथा हूं घोरियो पुलिस वारनि खे बि क़दुरु करणु खपे साईं असांजी ड्यूटी जो मसइलो आहे न तव्हां ॾिसो न असांजी ड्यूटी जो मसइलो आहे न असांजो कुझु ख़्यालु कयो न साईं असांजो कुझु ख़्यालु कयो न असांजी ड्यूटी जो मसइलो आहे न असांजा पैसा हलिया वेंदा न साईं असांजी ड्यूटी वेंदी न हुर कमांडर 1000 सिपाही पोयां अथसि नवाब अली मोहम्मद वारो जॾहिं दीन जी ॻाल्हि आई चए थो थुॾो थो हणां मां हिन नौकिरी खे मूंखे नौकिरी न खपे मुखे खपे त मदीने जो मीर खपे दिलेरा साईं चयसि हाणे भला महिमान ई मुंहिंजो अर्ज़ कई साईं इजाज़त ॾे त करबला जे मैदान में वञा शहादत माणी हिकिड़ो नौजवान ताज़ी शादी थियल हुअसि अम्मड़ा आयसि अब्बा जी अम्मा अॼु असांजे पाड़े में मदीने जे साईं जे बचड़े ते इम्तिहान मां तोखे चवां थी न शादी थियल थी भला हल तूं साईं जे पारां विढ़ हली चए थो बिल्कुलु पर अम्मा इजाज़त ॾे त भला पोइ पंहिंजी घरवारी खां पुछां नंगा मुंहिंजो चवंदी हाणे शादी करे आहियां वरी जंग ते वियो घरवारी खे चई उन चयो साईं तूं पोइ वञ पर मूंखे छॾ त मां वञा बेटा फरमाया भली ॼायूं मां संदियूं सालिहन मशर जे मैदान में तनीडा जमिलन बाकी ॿियनि वीचारनि ओ जगह अजाया कया पोड़ी मावा आखिरी सहारो आ इजाजत ॾे त मैदान में वञे शहादत माणी करबला जे मैदान में जॾहिं इमाम आली मकाम आया आहिनि तारीख़ जा किताब संदन मुंह ते बि ज़ख़्म लॻल आहिनि उहो मुंहुं मुबारक जंहिं ते मदीने जे साईं चुमियूं ॾिनियूं जिस्म ते बि ज़ख़्म आहिनि हज़रत अनस बिन मालिक जो जॾहिं कूफे में असां ॾिठो त साईं जो सर मुबारक अची पियो
परे खां ॾिठोसीं त साईं जो चेहरो नबी साईं जी इमाम हसन नबी साईं जहिड़ो मुहांडे में, इमाम हुसैन मदीने जे साईं जहिड़ो हेठि टंगूं पेर। पर जॾहिं धड़ करबला में सिर नेज़े ते आ त परे खां ईअं पियो लॻे ॼण मदीने जो साईं पियो अचे। सिर मुबारक खणी हिकिड़ो शख्स खोली घर में आयो, जो लिका सिर त हमलो न करे विझनि असां ते। हिकिड़ी प्लेट जे अंदर सिर खे रखे धक ॾेई रात जो टाइम सुम्ही रहियो। आधी रात जो उन जी माई उथी ॾिठई त तनूर खां वठी आसमान ताईं नूर पियो बरे, छो त तेरी नस्ल पाक में ऐ बच्चा बच्चा चओ जाग खुलई भाग इंशाअल्लाह या जलसो हलंदो तेरी नस्ल पाक में ऐ बच्चा 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 बच्चा। फरमाए तो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अब हेडी महफिल में वेठा हो, हिकिड़ो सवाल कयो कंदो मुखा न मदीने जे साईं खां, तुंहिंजे बच्चन जे करे आया हूं, सवेर खां वेठा हूं ज़मीन ते। हिकिड़ो सवाल पेनू थी कर, पेनू थी कीअं साईं? फरमाए तुम में गदा तू बादशाह भर दे पियाला नूर। साईं मां पेनू तू बादशाह। फरमाए तुम में गदा तू बादशाह भर दे पियाला नूर का, सदका लेने नूर का आया है बड़ा नूर नूर नूर। निंद्र 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 पिता नूर, सदका लेने नूर का आया है बड़ा नूर का। आधी रात जो मायू थी ॾिठी हूंदा है घर में रोशनी एतरी घणी छो? तकड़ 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 में अचे ॾिसे इमाम आली मकाम जे तनूर में सर रखियल उन खां वठी करे आसमान ताईं नूर जी लाट पई बरे। धक हटाई त ॾाढ़ी रत रत्यास दंदत मोतीय गुल जा, जो ॾींहं माहे चंद्र जे पिड़ में पेशान्यास। अल्लाह नूर समावते, अल्लाह नूर बरे पियो न अल्लाह। फरमाए तो अल्लाह नूर समावते वल अर्दे जलवो ज़मीन्यास, तकरा करबला जा। हाणे सुभान अल्लाह चई थी सवेर वाच पे ॾिठी मुझे कुछ खड़काया त वाच खे छॾे ककरा करबला जा। फरमाए तू ककरा करबला जा, मदर पे मेड़ास फटन तारत फुड़ा अली पे उगियास, मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे। या हुसैन या हुसैन चो या हुसैन या हुसैन। आशिक साईं जायो तो चो बाक़ी हाणे थकजी पिया हो इश्क में तो मां छा कयां। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। हिक नमा पर सभिन सुनन जे दिल जा चैन। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। सुभान अल्लाह।
इमाम जो शान वुज़ू सां बणे तो मस्जिद में तो बणे या मेखाने में हले हां भंग में किरियो पियो तो टंगुन मां वठी गेले हणदस हुसैन हुसैन शर्म अचण खपे असां को तनकीद नथा के दुख थो थी हुसैन मिन्नी अन मिन हुसैन सुहणे नबी जो फरमान जेके तू मिली वे आ नबी मिलियो खेन सुनी चाहो या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन सुभान अल्लाह सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब कूफे जे शहर में इमाम हुसैन जो सर मुबारक इब्ने ज़ियाद जे गवर्नर हाउस में खणी आया उन ज़ालिम लठ हथ में खणी इमाम पाक जे पाक चप्पल मुबारक ते हया हिनन चप्पन सां तू यजीद जी बेअत के न मञण जी गाल कंदे है नवाब अली मोहम्मद वारो उते एकड़ो मदीने जे साईं जो सहाबी वेठो हो उन चयो ओ इब्ने ज़ियाद लट परे कर लट परे लट परे कर छो इहे ओहे चप्पन जल चप्पन ते मदीने जे साईं खे मां चुमदे ॾिठो आ इन चप्पन ते लठ लहण ची अन्या वधीक चिड़ वारी गाल ॿुधाई तू चिड़ंदे पर मां ॿुधाईंदो साईं कहिड़ी मां मदीने में हुस नबी साईं वेठा हा सजी टंग ते इमाम हसन खबी ते इमाम हुसैन जरे पाण इमाम हसन खे ॾिसन जरे हुसैन खे ॾिसन ॾिसंदे 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 सरकार दुआ कई अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुंहिंजा मौला मां इन्हनि ॿिन्ही सां प्यार थो कयां तूं बि प्यार करीन जेके इन्हनि सां प्यार कनि तूं उन्हनि सां बि प्यार कर हाणे मूंखे ॿुधायो तव्हांजो इमाम हुसैन सां प्यार आहे या न आहे पोइ दुआ कंहिंजी थियव नबी साईं जी यकीन कजो दुआ कंहिंजी थी मदीने जे साईं जी चई पोढ़ो न हुजी हा त मां तोखे अहिड़ो सबक़ सेखारियां पर मुखे तू छा कंदे तू नबी जे नवासे मां न मुड़ी ज़ालिम सर मुबारक कूफे खां दिमिश्क ॾे रवानो कयूं रस्ते में ईंदे के चयो ओ इमाम ज़ैनुल आबिदीन सब्र कजां रुगी तो ते इम्तिहान कोन आयो थे हज़रत यूसुफ ते बि इम्तिहान आयो बाण फरमे मुझे यूसुफ जे इम्तिहान में चाचा फर्का केड़ो पंजाबी शायर तर्जुमानी कई त कैद यूसुफ दी और कैद आबिद दी इस विच फर्क हजारा यूसुफ कैद अकेला होया मेरे नाल पर्देदारा यूसुफ असां अम्मा किथे यूसुफ असां अदी किथे यूसुफ असां भेण किथे यूसुफ असां ख्यार खीर प्या कबार किथे जंजीर हया थन मोहम्मद करीम जे बचड़े खे हवा जो लगी बार फरमायो इनिल तियारी हसबा यौमल इला अर्दिल हरम हवा जे हरम वनी न मुझे नाने के असा जा सलामत छा सोहणे हुसैन दे सूरन जो अथ याद ज़मानु या विसरी वई
चओ याद आ, चओ याद आ, चओ याद आ। सोहणे हुसैन प्यारे हुसैन जे सूरन जो फकीर थ याद ज़मानू विसरी वई हक सच ख़ातिर छाजेला हक सच ख़ातिर हक सच ख़ातिर सिर नज़रानू हथ खड़ी जो थ याद ज़मानू या विसरी वई। सुभान अल्लाह। वाह रे वाह। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो हवा मदीने वञे नाने खे सलाम ॾिजां। पछाड़ी में जेको शेर पियो पढ़े चए थो या रहमतल लिल आलमीन अदरिक अदरिक वाबी जमा या रसूल अल्लाह शिरका या हबी शिरका करण शिरका शिरक जी फैक्ट्री खोलियो वेठो आहे सुरीलो या रसूल अल्लाह शिरक या हबीब अल्लाह शिरक या रहमतल लिल। मां ता नवाब वली मोहम्मद वारन खां तो पुछां ओ गैरतमंद सुन्नियो दुनिया जा टोटल मुफ्ती हिकड़े पासे बीहन बे पासे इमाम ज़ैनुल आबिदीन हुजे कंहिंजी फतवा वठंदे कंहिंजे तरीक़े ते हलंदे कंहिंजे रस्ते ते हलंदे करबला जी मैदान मां जॾहिं ज़ंजीर लॻल आहिनि चए पियो या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मौक़बी वल मुज़दहम। रात हिकिड़ी गार जे भर में पियन उन गार ते अरबी जुबान में हिकिड़ो शेर लिखियल आहे अतरजू उम्मतुन क़तलत हुसैनन शफाअत जद्दिही यौमल हिसाब। उहा उम्मत नबी जे शफाअत जी किथी उम्मीद रखे जल उन जे ॾोहिटे इमाम हुसैन खे शहीद कयो। अहिड़े दिलबर जो शान मकाम अज़मत मर्तबो गैरत हमीयत अज़ीमत अल्लाह ताला असां तव्हांखे उन्हनि सां सच्ची ऐं पक्की मोहब्बत ॾे ख़ुदा कंदो आबाद ऐं शाद हूंदव। अल्लाह कंदो इमाम हुसैन जे महफ़िलुनि में ईंदा रहंदव। चाचे हाजी मोहम्मद रहीम खे उन जे बच्चन खे ख़ुदा ख़ुशि रखे उहे बि इंशाअल्लाह ताला उन्हनि लाइ बि तव्हां दुआ घुरिजो। अल्लाह ताला उन्हनि खे बि आबाद